नासिन भिरिया सिटी में रोहिणी कैनाल जी पुल ज़बून हाल बनियल है, जै सबब को भी जानी नुकसान थी सके तो। तफ़सील राणा अब्दुल सत्तार जी रिपोर्ट में। 1980 वारे डहाके में ठहंदड़ भिरिया सिटी रोहिणी कैनाल पुल जेका चैन ज़िलनि नौशरो फिरोज़ खैरपुर नवाबशाह ऐं सांगड़ ज़िलनि जे नंढनि वॾनि शहरनि तोड़े ॻोठनि खे पाण में मिलाए थी। हिन पुल तां रोज़ानो केतिरियूं नंढियूं वॾियूं गाॾियूं खाधे पीते जा सामान खणी गुज़रनि थियूं, जंहिं सबबि लखे रुपयनि जो वापारु थिए थो। छो जो कंहिं बि मुल्क तोड़े सूबे ऐं शहरनि जी तरक़ीअ में रोड रस्तनि समेत पुलनि जो अहम किरदारु अदा कनि थियूं। मगर बदकिस्मती इहा आहे जो 40 सालनि जो अरसो गुज़रण बावजूदि हुकूमत जी बेध्यानी सबबि ही पुल ज़बून हाल थी वई आहे, जंहिंजा ॿिन्ही पासनि जा हिफ़ाज़ती पिलर टुटी ख़तम थी पिया आहिनि ऐं पुल जे हेठियनि पिलरनि में ॾार पइजण सबबि पुल ख़तरनाक थी वई आहे। इन सिलसिले में शहरियुनि ॻोठाणनि ऐं ड्राइवरनि आवाज़ टीवी न्यूज़ सां पंहिंजा वीचार वंडींदे चयो त ही पुल तमामु घणी पुराणी आहे। ठीकु आहे, तव्हां जीअं पाण ॾिसी सघो था त हीअ जेका पुल आहे काफ़ी अरसे खां वठी हीअ जो ॿई जेके साइडूं आहिनि इहे टुटल आहिनि, भॻल आहिनि। ख़ुदा न ख़ास्ता कंहिं महिल बि को ॿार वग़ैरह आहे, को वञे थो गाॾी ते या का गाॾी वॾी आहे नंढी आहे, उहा पॉसिबल आहे त अलाह न करे उहा किरी सघे थी। तंहिंजे करे असांखे गवर्नमेंट ऑफ सिंध सां ऐं उन सां गॾु गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान खे इहा गुज़ारिश था कयूं त महिरबानी करे हिन पुल ते तवजह ॾींदा। मुतालबो आहे ही पुल ठहे, 2-3 दफ़ा ही भॻो आहे, हितां ट्राला वञनि था, वज़नी गाॾियूं वञनि था। सो पुल 2-3 दफ़ा ठही आहे, खॾा थिया आहिनि, सोराख़ थिया आहिनि, ठही वञे त भलो आहे। हितों जा रहवासी जेका तमामु ॾाढा परेशान हो। हीअ डिस्ट्रिक्ट नौशहरो फिरोज़ डिस्ट्रिक्ट दादूअ खे खैरपुर ज़िलो एॾो वॾो ज़िलो आहे, रियासत आहे वॾी, डिवीज़न नवाबशाह खे सरियो थो वञे बेनज़ीराबाद जंहिंखे, उहा बि हितों गुज़रे थी। वॾी तमामु अच वञु ट्रैफ़िक जी, ट्राला गाॾियूं वॾियूं वॾियूं गाॾियूं अचनि थियूं। वॾे पुराणे वक़्त खां हिन जा पिलर किरियल आहिनि, हिन जी छित में ख़ौफ़ थींदो आहे त केॾी महिल बि अचानक किरी पवंदी। पुल असांजी जेका भॼी पई आहे इहा महिरबानी थींदी गवर्नमेंट जो जेको आहे असांखे ठाराए ॾे। इन खां सवाइ असांजो गुज़ारो न आहे। हितां खां वठी 50 किलोमीटर ते ॿी पुल आहे त असांखे हुतां लंघणो थो पए। हिन जो वॾो ख़दशो आहे हिते हिन पुल में भॼण जो, सफ़ा हिन में चांस ई न आहे। एॾी ट्रैफ़िक वञे पई त तव्हां ॾिसो पिया त सॼी लूॾे पई त ईअं। तव्हां हितां जे शहरनि ऐं ॻोठाणनि जा वीचार ॿुधा, जिन जो चवणु आहे त हीउ पुल जेको आहे 1980 वारे ॾहाके ज़ियालक जे दौर में जेका आहे ठही रास थी आहे। केतिरा साल गुज़रण बावजूदि हिन पुल जो को बि मरम्मती कमु न थियो आहे। इन्हनि जो इहो बि चवणु आहे त फ़ौरन जेको आहे हिन पुल जी जेका आहे मरम्मत कराए ॾिनी वञे त जीअं इंसानी जानियूं जेके आहिनि बची सघनि। कैमरामैन राणा आमिर अली सां गॾु राणा अब्दुल सत्तार, आवाज़ टीवी भिरिया सिटी।